सांगड़ सिंध हुकूमत आबादी के ज़ाब्तो आणण जे सिलसिले में नई सेल्फ इंजेक्शन डेपो जे नाले सां मुतारिफ़ कराई आहे, जेका हर 3 महीने औरत खे लॻाई वेंदी। जॾहिं त जिन औरतुनि खे इंजेक्शन सबब के मसइला पैदा थियनि था, उहे फैमिली प्लानिंग जा ॿिया तरीक़ा इस्तेमालु करे सघनि थियूं। इन हवाले सां डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी सदारत हेठि आबादी जी भलाई वारे खाते सांगड़ में ॿियनि लाॻापियल गैर सरकारी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। गॾिजाणी के पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर सांगड़ शहाबुद्दीन मेमण आबादी जी भलाई वारे खाते जी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी, जिते नए सेल्फ इंजेक्शन बाबति आगाही ॾियण ऐं अमल दरामद ते कम कंदड़ गैर सरकारी तंज़ीम RIZ जी सूबाई कोआर्डिनेटर इशफाक अली सठियो ॿुधायो त नई सेल्फ इंजेक्शन औरतुनि जे पंहिंजी मर्ज़ी ते आहे त उहा लॻाइण चाहे थी त लॻाए, जेका हर 3 महीने लॻाई वेंदी ऐं साल में 4 भेरा लॻाई वेंदी। हुन चयो त इन बाबति आगाही ॾियण लाइ पिणु जाम हिकमत अमली जोड़ी वई आहे। हिन चयो त सांगड़ समेत ॿियनि ज़िलनि में अमले जी तरबियत शुरू कई वई आहे, जॾहिं त नई इंजेक्शन बाबति औरतुनि खे पिणु सिख्या ॾिनी वेंदी त जीअं उहे घर वेठे पाण खे ई इंजेक्शन लॻाए सघनि। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो त आबादी वधणु न सिर्फ़ पाकिस्तान पर दुनिया जो हिकु वॾो मसइलो आहे, जंहिं ते ज़ाब्तो आणण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हुन चयो त सांगड़ में हिन नए प्रोग्राम जी हर मुमकिन मदद कई वेंदी ऐं ज़िले इंतिज़ामिया जा अमलदार प्रोग्राम जी निगरानी पिणु कंदा। गॾिजाणी के पॉपुलेशन वेलफेयर खाते जे डॉक्टर ख़ालिदा बीबी नई सेल्फ इंजेक्शन डेपो जे इस्तेमाल तरीक़ेकार, पाइदारी ऐं ॿियनि पहलुअनि बाबति आगाही ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।